ओम शांति विद्यामावाक्यन कमजोरन जी समाप्ति समारोह करण वाला ही तीव्र पुरुषार्थ है। 18/1972 जा मावाक्यन पांचिखे एवर रेडी संप्रदाय जो एवर रेडी उन्हें जो प्रैक्टिकल स्वरूप शाऊंगो एवर हैप्पी एवर रेडी सदा एवर हैप्पी रहेंगे। कोई भी परिस्थिति रूपी पेपर व प्रकृति द्वारा आपदा इंदे हुए पेपर व किसी भी परिस्थिति जो पेपर प्रकृति द्वारा पेपर शारीरिक कर्म भोग रूपी पेपर से सभी प्रकार से पेपर में फुल पास सुधी मास में पास समझदार हो कि कोई भी प्रकार जो पेपर से तो सदा पास किए पांचे के एवर रेडी समझदार अथवा एवर रेडी की निशानी जो एवर हैप्पी ये किसी भी समय सदा स्वयं के एवर हैप्पी समझदार अनुभव करना है। चेक करना है पांचो इंतजाम एड़ो कयो तो जो केड़े भी घड़ी में कोई भी पेपर अची वने तो तैयारी आई एवर रेडी आयो तब श्रेष्ठ आत्माओं के लाए मानव द्वारा जो अन्य आत्माओं नंबरवार वर्ष पाठ पाइण वारियूं आहिनि उन्हनि जे लाइ भी बाक़ी थोड़ो सो समय रहे ना असां श्रेष्ठ आत्माउनि जे लाइ ऐं असां द्वारा जो ॿिन आत्माउनि खे वसु मिलणो आहे सभिनि जे लाइ हाणे थोड़ो सो समय जी रफ़्तार तेज आहे न। ये समय कंहिंजे लाइ बि रुकावट में रुकंदो न आहे हलंदो ई रहंदो आहे। ये पांच पाण का पुछो स्वयं भी कोई माया जी रुकावट में रुकदा त न आहे। कोई भी माया जी सूक्ष्म वस्तु विघ्न ईंदा आहिनि या माया जो वार थींदो आहे त हिकु सेकेंड में पंहिंजी श्रेष्ठ शान में थींदा आहे। कोई भी माया जो सूक्ष्म वस्तु विघ्न अचे वह माया जो वार थींदो आहे त हिकु सेकेंड में पंहिंजी श्रेष्ठ शान में थींदा आहे त माया दुश्मन ते निशानो थी करे। कोई भी ॻाल्हि हुजे कोई भी सीन हुजे कहिड़ी भी परिस्थिति हुजे असांखे पंहिंजी हिकु श्रेष्ठ स्थिति बुद्धि में सुधार आहे। अमृत वेलो या नमस्कार में जॾहिं भी योग लगाईंदा आहियूं त कॾहिं कॾहिं सुठी स्थिति थी वेंदी आहे हुन स्थिति खे पकड़े त हुन स्थिति में सदा असांखे स्थित रहिणो पंहिंजे श्रेष्ठ शान में स्थित रहिणो। अगर असां हर समय हुन स्थिति में स्थित रहींदासीं त माया दुश्मन ते निशानो ठीक लॻंदो। अगर श्रेष्ठ शान त निशानो न लॻण जे कारण परेशान थी वेंदा। हाणे परेशानी थींदी आहे बाबा पुछनि था अञा बि असांखे परेशानी थींदी आहे कि माण्हू द्वारा परिस्थिति द्वारा प्रकृति द्वारा शरीर द्वारा कोई कर्म भोग ॾींदो आहे त हुन समय असां परेशान थींदा आहियूं। चेक करो हाणे कॾहिं असां परेशान थींदा आहियूं अगर अञा ताईं कहिड़ी प्रकार जी परेशानी हूंदी आहे त अन्य आत्माउनि जी परेशानियुनि खे कीअं मिटाए सघंदासीं असां। परेशानियुनि खे मिटाइण वारा आहियो स्वयं भी परेशान थियण वारा आहियो। जीअं जो भी भक्ति कंदा आहिनि न त उन्हनि जो समाप्ति समारोह परिवर्तन समारोह मल्हाईंदा आहिनि त ये बेहद जी भक्ति हले थी न हुनमें कमजोरियुनि जी समाप्ति जो समारोह परिवर्तन समारोह कॾहिं मल्हाईंदव। ये बेहद जी भक्ति हले ई थी अगर कुझु पंहिंजे लक्ष्य खे ध्यान में रखी करे हलूं
बाबा की याद करे, जो भी कमी कमजोरियां लगी खत्म करे, सेवा कंदा हलो। ये जरूरी भक्ति गाले थी, इन बेहद जी भक्ति जी की हलेगी, उनमें कमजोरी जी समाप्ति जो समारोह वो परिवर्तन समारोह कभी मनाएंगे। इन्हें की कोई डेट फिक्स ड्रामा कराएंगे सा ड्रामा तो सर्व आत्माएं जो पुरानी दुनिया से समाप्ति समारोह कराएंगे, लेकिन कुछ आत्माएं की तबीरों ही कमजोरी जो समाप्ति समारोह मनाए। अंत में ड्रामा प्लान अनुसार सर्व आत्माएं जो पुरानी दुनिया का समाप्ति समारोह थी वेंदो ना, ये आत्माएं पुरानी दुनिया का हली हल्दी, लेकिन असां जो तीव्र पुरुषार्थी श्रेष्ठ आत्माएं जो तेरों खाई बाबा ना, बहुत काल जो वर्तमान स्थिति वाला ही बहुत काल राज्य भाग्य तो तीव्र पुरुषार्थी श्रेष्ठ आत्माएं जी हाणे खाई पंहिंजी कमजोरियुनि जी समाप्ति समारोह मनाईंदा थी, तॾहिं त बहुत काल सां राज्य भाग्य मिलंदो। तव्हां बि अन्य आत्माउनि सां गॾु अंत में समाप्ति समारोह मनाईंदा छा? असां बि कमी कमजोरी पाईंदो छा? हाणे असांखे बि बाबा खे यादि करणु पुरुषार्थ करणो ई न खपे। अंत में त सभिनि जी कमी कमजोरी ख़तम थी वेंदी, सत्संग बि थी वेंदी, लेकिन असांखे हाणे थियणी खपे। हाणे असांखे वर्तमान स्थिति खे हिकिड़ी सर्व जी कमी कमजोरियुनि खे ख़तम करण में मदद करणी खपे। बाबा खां हाणे वर्तमान स्थिति में स्थित रहंदासीं तॾहिं त बाबा सां गॾु सदा संग मिलन मनाए सघंदासीं न। कमी कमजोरी तो असांखे वर्ग जो जाती वर्ष मिलंदो, हाणे सभिनि खां हिन संगम युग ते सभिनि खां मुख्य ॻाल्हि कहिड़ी आहे कि हाणे अगरि असां पंहिंजी कमी कमजोरियूं जो समाप्ति समारोह मनाए छॾियो, परिवर्तन समारोह मनाए छॾियो, हाणे हर सेकेंड असां वर्तमान स्थिति में स्थिति करे बाबा सां मिलन मनाए सघंदासीं। बाबा जी कार्य में मददगार थी सघंदासीं। त बाबा चवंदा जीअं ॿियो सेमिनार आदि कंदा आहियो, हुनजी डेट फिक्स कंदा आहियो न, उनजी प्रमाण तयारी कंदा आहियो ऐं हुन कार्य खे सफल करे संपन्न कंदा आहियो। ये कमियुनि खे बि मिटाइण जी सेमिनार जी डेट फिक्स न करे सघंदा आहियो। सेमिनार थियण संभव आहे, पंहिंजी कमी कमजोरियुनि जो समाप्ति समारोह वारो सेमिनार थियण संभव आहे छा? जे कोई यज्ञ रखंदो आहे त विच विच में आहुति विझंदा आहिनि न, फिर अंत में सभी मिली करे संपूर्ण आहुति विझंदा आहिनि। तो छा ये सभी आपस में मिली करे संपूर्ण आहुति विझी सघंदा आहिनि? बाबा पुछनि था असां करदियां यज्ञ में सब विझंदा आहिनि न, अंत में पूरी विझंदा आहिनि। तो छा हाणे आपस में सब मिली करे संपूर्ण आहुति विझी सघंदा आहियो? सर्व कमजोरियुनि जी स्वाहा न करे सघंदा आहियो जेसि ताईं सभी मिली करे संपूर्ण आहुति न विझंदा तो सॼे विश्व जो वायुमंडल सर्व आत्माउनि जी वृत्ति, तो पूरे विश्व जो वायुमंडल सर्व आत्माउनि जी वृत्ति व वाइब्रेशन परिवर्तन कीअं थींदो? विश्व जी पूरे विश्व जो वायुमंडल असांखे परिवर्तन करणो, सर्व आत्माउनि जी वृत्ति वाइब्रेशन खे परिवर्तन कीअं कंदासीं? हाणे असां स्वयं खे परिवर्तन न कयोसीं, सम्झो पूरे घर वारनि खे काॾे वञिणो त पहिरियों जो मेन हूंदा आहिनि उहो पंहिंजो कमु निपटाए करे तयार रहंदा आहिनि, ॿियनि जी मदद कंदा न, तॾहिं त सभिनि खे घर खां काॾे जाने वञिणो हूंदो उते वठी हली सघंदा।
अगर मेन वॾाई हिनखे पंहिंजो कमु निपटाए करे न वेठा हूंदा, मतलब ॿियनि जी मदद न कंदा, खुद जी कंदा रहंदा, अंत ताईं त ॿियनि जी मदद न कंदा त टाइम सां प्रोग्राम न थींदो। त वॾनि जे लाइ रिस्पॉन्सिबिलिटी हूंदी आहे न, त ईअं बाबा बि चवनि था। असां शुरू सां बाबा खे ॼाणियो आहियूं, सभु ज्ञान सम्झी विया आहियूं, त असांखे हाणे पंहिंजो कमी कमजोरियुनि जो खत्म करण जो समाप्ति समारोह, परिवर्तन समारोह मल्हायो। हाणे असां सभिनि खे मिली करे पंहिंजी कमी कमजोरियुनि जो मिलाए आहुति ॾियणी, सभु बुराया विकार संपूर्ण आहुति ॾेई करे पंहिंजे पाण खे बाप समान संपन्न संपूर्ण ठाहिणो। जंहिंसां पूरे विश्व जो वायुमंडल सर्वात्मन जी वृत्ति वाइब्रेशन परिवर्तन करे सघो। ये जो तव्हां सभिनि जी जिम्मेवारी तव्हां सभिनि वठी आहे न, विश्व परिवर्तन जी, वो विश्व नव निर्माण जी, कीअं थी त पंहिंजी जिम्मेवारी खे पूरो करण लाइ, वो पंहिंजी कार्य खे पूरो संपन्न करण लाइ संपूर्ण आहुति विझणी पवंदी न। सभु संकल्प हिकदम दृढ़ करे सघंदी न, एकदम वैराग्य अची वञे पंहिंजी कमी कमजोरी न विकारनि। हिनजे लाइ पंहिंजी केतिरा एवर रेडी ठाहिण लाइ कहिड़ी युक्ति अपनाईंदा जी सर्व कमजोरियुनि सां असांखे मुक्ति मिली। युक्तियूं त ॾाढियूं मिलियूं, पोइ बि अॼु ॿियूं युक्तियूं ॿुधाइनि था। सभिनि खां ज्यादा यादगार केंद्र ठहिनि बाबा हाणे असांजी युक्ति था ॿुधाइनि कि कीअं असां पंहिंजे पाण जी कमी कमजोरियुनि खे कढूं, एवर रेडी रहूं कढण लाइ। त युक्ति ॿुधाइनि था सभिनि खां ज्यादा यादगार केंद्र ठहिनि, अनेक प्रकार जा यादगार केंद्र ठहिनि, बाप जा या ॿारनि जा। बाप जी यादगार जो हिकु रूप ठहींदो शिवलिंग, लेकिन ॿारनि जी यादगार असांजी आत्माउनि जी अनेक रूप अनेक रीति रस्म जे अनुसार पूजायूं थींदियूं यादगार। पर श्रेष्ठ आत्माउनि जी भिन्न भिन्न कर्म जो बि यादगार ठहियल आहे। त जी बाप सां बि ज्यादा अनेक प्रकार जा यादगार ठहियल आहिनि, उहो कंहिंजा तव्हांजे प्रैक्टिकल श्रेष्ठ कर्मनि जा श्रेष्ठ स्थिति जा यादगार ठहियल आहिनि। त जो बि संकल्प कर्म कंदा आहियो, वचन ॻाल्हाईंदा आहियो, हुन हर वचन कर्म खे चेक करो। तुंहिंजे यादगार ॾाढा ठहियल आहिनि न, त बाबा चवनि था हाणे पंहिंजे हर कर्म वचन खे संकल्प खे चेक करो। वो वचन व बोल अहिड़ो आहे जो तव्हांजो यादगार ठहे। साम्हूं असांजो चित्र आहे, हाणे असां ईअं आहियूं, साम्हूं वारा हुन चित्र जो गायन छा था कनि, सर्वगुण संपन्न छुलाकला संपूर्ण संपूर्ण निर्विकारी डबल मर्यादा पुरुषोत्तम मुंहिंजे कर्म जा भूल जो यादगार ठहियल। अॼु मुंहिंजो ई रूप मूर्ति ठाहे करे मुंहिंजी महिमा ईअं था ॻाइनि था। अॼु मां आत्मा अहिड़ी आहियां, ख़ुदि जी यादगार त ॾाढो सुठो आहे, लेकिन मां अॼु अहिड़ी आहियां यादगार। वो कर्म वो बोल थींदो आहे जो यादि में रही करे कंदा। त मां हीअं हुयमि, मां बाबा जी यादि में रही करे हर कर्म ईअं कयो हुयो, तॾहिं मुंहिंजो गायन था करो। लेकिन अगरि मां अॼु मुंहिंजा कर्म अहिड़ा न आहिनि त मुंहिंजा ठहींदा त सही, हम त सही तॾहिं मुंहिंजो यादगार हले थो। लेकिन हाणे ठही वञनि त काल जो मूंखे राज्य पहुतो। जी कोई चीज हेठि गाड़दी आहे न, जीअं झंडे खे गाड़दा आहियूं, मथां फाउंडेशन विझंदा आहियूं,
चईंदा हिन चीज खे सुठी तरह सां ॻाढ़े छॾियो। ये याद में कयल कर्म सदा जे लाइ यादगार ठही वेंदा आहिनि। जी कोई चीज दुनिया जे अॻियां रखबी आहे त केतिरी सुंदर ऐं स्पष्ट ठाहे करे रखबी आहे न। साधारण चीज खे कंहिंजे अॻियां न रखंदासीं। कोई विशेषता हूंदी तॾहिं कंहिंजे अॻियां रखंदासीं न। भई असां त कीअं बि खाऊं कीअं बि रहूं, लेकिन जॾहिं कंहिंजे साम्हूं महिमाननि जे साम्हूं ईंदा त उन्हनि जे साम्हूं त ठाहे करे सुठी रीति रखबी आहे न, साधारण तरीक़े सां त न रखबो आहे। तव्हांजो इहा हाणे जे हर कर्म व हर ॿोल विश्व जे अॻियां यादगार रूप में अचण वारा आहिनि। असांजा अॼु जेका असां बाबा जी याद में रही करे हर संकल्प बोल कर्म करूं था न, यह विश्व जे अॻियां यादगार रूप में अचण वारा आहिनि। असांजो हर बोल केॾो सुठो हुजणो खपे। अगरि असांखे कोई चई चीज महिमाननि जे साम्हूं रखंदासीं त उन चीज खे सुठो ठाहे करे रखंदा आहिनि न। और इन चीज खे ईअं रखंदासीं त उनखे एतिरो ध्यानु न ॾींदा आहिनि। आहे साधारण त बाबा जी तो अॼु तव्हांजो हर संकल्प बोल कर्म सुठे सां स्टेज ते आहियूं, समें आहियूं। असांजे हर सोच बोल कर्मनि जो यादगार ठाहिणो त असांखे एतिरो अटेंशन रखणो खपे न। अटेंशन रखते हुए अहिड़ी स्मृति रखते हुए हर कर्म बोल बोलो जो कि यादगार थियण जे योग्य थी वञे। अगर यादगार थियण जे योग्य न त उहो कर्म ई न करो। अगर यादगार थियण जे योग्य न आहे उहो कर्म त उहो कर्म ई न करो। स्मृति सदा रखो। असां ग़लत सोच बोल कर्मनि सां बची वेंदासीं। हिकु त बाबा पहिरियों ॿुधाए हर संकल्प मूंखे अर्पण करो त असांखे टेंशन रहंदो। अॼु बाबा असांखे बि ॿुधाइनि था कि पंहिंजो यादगार साम्हूं रखो, चेक करो। मां ईअं सोचता ॻाल्हाईंदमि त कल्ह मुंहिंजी महिमा कंदा इहे देवी देव बि ईअं कंदो हुयो। जो व्यर्थ संकल्प व्यर्थ बोल व साधारण कर्म थींदा आहिनि उन्हनि जो यादगार ठहींदो आहे। यादगार थियण लाइ बाबा जी यादि में रही करे हर कर्म करणो न। असांखे बाबा जी यादि में रही करे हर कर्म कंदासीं तॾहिं यादगार ठहींदो। बाक़ी व्यर्थ सोच बोल कर्मनि जो यादगार न ठहींदो। अगरि तव्हांखे पंहिंजो हर सोच बोल कर्म यादगार ठाहिणो बाबा जी याद में रही करे कर्म करो। जीअं बाप खे ॾिसो कि याद में रहंदे हुए कर्म करण सां ई कर्म अॼु तव्हां सभिनि जे दिल में यादगार ठहियल न ब्रह्मा बाबा जो। ईअं ई पंहिंजे कर्मनि खे बि विश्व जे साम्हूं यादगार रूप में ठाहे। ये तो सहज है ना, जबकि निश्चय ये सभी अनेक प्रकार की यादगार साझा ही है। अनेक बात श्रेष्ठ कर्म व यादगार स्वरूप हाणे को वरी बस रिपीट ही तो करना है। अगर न तो समझ में तो छा करो तो पंहिंजे जेका भी तुंहिंजी यादगार ठहियल आहिनि अलॻि अलॻि नाम रूप सां उन्हनि जे कर्तव्य खे ध्यान में रखो। गणेश जे लाइ छा चईंदा आहिनि, हनुमान जे लाइ छा चईंदा आहिनि, देवियुनि जे लाइ अलॻि अलॻि देवी जे लाइ अलॻि अलॻि गायन यादगार। हीअं ई तव्हां बि सोचियो मूं में इहे सभु आहे त मतिलबु मूंखे ठहिणो अगरि न आहे। अगरि मुंहिंजी पूजा संतोषी देवी जे रूप में थिए थी त मां पिछले जन्म में संतुष्ट रही हुअमि, बाबा जी याद में संतुष्ट जो गुण धारण करे पंहिंजो संकल्प बोल कर्म सभिनि सां संबंध व्यवहार कयो हूंदो न। त अॼु अगरि मां संतुष्ट न आहियां लेकिन मुंहिंजी यादगार तो संतोषी देवी के रूप में पूजा थिए त मूंखे ठहिणो ई आहे। हाणे हाणे मूंखे ठहिणो ई आहे।
तो बाबा कहते बनता ये यादगार है ना, याद में रह कर कर्म करो। ये बाबा जब इसका यादगार है, ये पांच कर्मन के भी विश्व के सामू यादगार रूप है। ये तो सहज है ना, जबकि निश्चय की सभी अनेक प्रकार की यादगार सांझा ही है। तो किए हुए अनेक बार जिस श्रेष्ठ कर्म में यादगार स्वरूप हाणे वरी का रिपीट करने में मुश्किल थी। कल्प कल्प जब कियल सिर्फ रिपीट करणो, हमेशा करणो। तो मात्र कृपादर्शी रही पंहिंजी कल्प ॿेड़ों जी यादगार खे साम्हूं रखी वरी खां सिर्फ असांखे छा करणो आहे, रिपीट करणो आहे। हिन स्मृति जे पुरुषार्थ में सदा रहंदा आहियो। हाणे छा मुश्किल आहे, माया अञा ताईं बि हिन स्मृति में तालो लॻाईंदी आहे। छा जॾहिं तालो लॻी वेंदो आहे त छा थी वेंदा आहे, बेताला ठही वेंदा। सभिनि जे ताला खोलण वारा बि बेताला ठही वेंदा। मतिलबु खुदि पंहिंजे होश गवाए ॾींदा। बाबा चए थो पोइ इहा स्मृति जो तालो छो लॻंदो आहे, स्मृति खे तालो छो लॻंदो आहे। हिन स्मृति खे न लॻणो खपे न, छो कि असां पंहिंजे लक खे भुलिजी वेंदा। भई मुंहिंजो ई यादगार आहे। तव्हांजे घर में अगरि अञा बि कोई मूर्ति पूजा कंदो हूंदो, अगरि ज्ञान में न हूंदो त कंदो हूंदो कुझु बि, त मूर्ति रखल आहे त हुन समय सोचो ॿुधो उहो छा गायन थो करे। हुन समय अगरि असांखे स्मृति अचे थी कि हा ये मां ई आहियां, मुंहिंजे लाइ ईअं चए थो, त असां तुरंत पंहिंजे पाण खे उहो ठाहींदासीं। अगरि स्मृति नथी अचे, हिन स्मृति खे तालो लॻी वियो आहे, असां हलचल पंहिंजे पाण खे उहो ठाहे न सघंदासीं। स्मृति छो न ईंदी आहे, छो कि पंहिंजो लक भुलिजी वेंदा आहिनि। ये भुलिजी वेंदा आहिनि कि मां कहिड़ी आत्मा आहियां, मां कंहिंखे पहचानो आहियां, मां कंहिंजी पालना में हलां थी। त पंहिंजे लक खे भुलिजी वेंदा आहियो त लॉक लॻी चाबी त लॉक लॻी वेंदो। अगरि लक खे ॾिसो त कॾहिं बि लॉक न लॻी सघंदो। असां पंहिंजे लक खे सदा स्मृति में रखूं कि मां केरु आहियां, कंहिंजी आहियां, त कॾहिं बि लॉक न लॻंदो। त लॉक जी चाबी कहिड़ी आहे, पंहिंजे पाण खे लकी सम्झंदा आहियो। लवली भी आयो, लकी भी आयो। लॉक जी चाबी कहिड़ी आहे, खुदि खे लकी सम्झो। लवली भी आयो, लकी भी आयो। अगर लक खे भुलिजी करे सिर्फ लवली ठाहींदा आहियो त बि अधूरा थी वेंदा। त लक भी समझो कि हाँ मां लकी भी आहियां और खुद खे बाबा जो प्यारो लवली ॿार भी आहियां। बाबा जी हर श्रीमत के पालन करण वारो मां लवली ॿार आहियां। लवली भी आहियां, लकी भी आहियां न। मां बाबा की पहचान तो मैं लकी भी आया। बाबा जी श्रीमत से हलदम सभिनि खां न्यारी थी करे हलदम तो बाबा जी लवली आत्मा भी थी वञो, सभ जी प्यारी आत्मा भी थी वञो। ये ॿिन्ही स्मृति में रहण सां कॾहिं माया जो लॉक न लॻी सघंदो। हिन जे लाइ पंहिंजे कल्प पहिरों जे यादगार खे वरी खां याद में रही करे रिपीट करो। आवश्यकता चवनि कि लकी ऐं लवली ॿिन्ही स्मृति में रहंदसि त माया कॾहिं बि लॉक न लॻाए सघंदी। त लॉक जो माया लॉक लॻाए ॾींदी आहे। अगरि असां पंहिंजी स्मृति खे भुलिजी वेंदा आहियूं कि असां कहिड़े आत्मा आहियूं त हुन लाइ खुदि खे सदा लकी ऐं लवली सम्झो। बाबा हिन जे लाइ पंहिंजे कल्प पहिरों जी यादगार खे वरी खां याद में रही करे रिपीट करो। हाणे बि ॾिसो, अगरि कोई यादगार युक्त न ठाहींदा आहिनि, दुनिया में मूर्ति खे अगरि ठीक न ठाहींदा आहिनि, अहिड़ी यादगार खे ॾिसी करे संकल्प ईंदा आहिनि कि युक्ति युक्त न ठाहींदा।
कोई देविन जो व सत्यन जो चित्र युक्त न ठाहींदा आहिनि त ॾिसंदे हुए सभिनि खे संकल्प ईंदो आहे कि ये ठीकु न आहे। ईअं ई पंहिंजे कर्मनि खे पंहिंजे हर समय जे स्वरूप रुहाब खे ॾिसी करे ॾिसो, ये मूर्ति खे ॾिसी करे तो सही न, ये ठीकु न आहे। त हूअं ई पंहिंजे हर कर्मनि खे ॾिसो, हर समय जे रूप ऐं रुहाब खे ॾिसो कि हिन समय जो मुंहिंजो रूप ऐं रुहाब जो यादगार छा आहे। हिन समय अगरि मां क्रोध करां थी, हाणे बाबा सम्झो कोई क्रोध जो चक्कर कंहिंखे कराए छॾे त माण्हुनि खे लॻंदो हा ये देवी क्रोध थी करे। बाबा जी याद में असां बाबा जी याद में रही करे त क्रोध न थी सघंदो, पर बाबा जी तो सब स्वयं में अगर असांखे स्मृति अची वई कि अरे मां क्रोध कयो, अरे मां हीअ फेस ठातो, अरे मां छी अरे त ॾाढो गंदो आहे, ये फेस ठाहींदुसि त केॾो फेस ख़राब थी वेंदो न। त बाबा चए थो त ऑटोमेटिकली ये जो आदतियूं आहिनि बुरी कलयुगी, जो भी कर्म आहिनि त पंहिंजे कर्मनि खे ॾिसो, हर समय पंहिंजो रूप ऐं रुहाब ॾिसो और सोचो हिन समय जो मुंहिंजो रूप ऐं रुहाब जो यादगार छा आहे। टेंशन वारो, रोइण वारो, करण वारो, विकार घुराइण वारो, कोई अहिड़ी ॻाल्हि आई त हुन समय सोचो अरे मां त बाबा जो ॿार आहियां, मुंहिंजी यादगार इहे ठहींदुसि छा, युक्ति युक्ति यादगार ठहींदो। जॾहिं युक्ति युक्त चित्र हूंदो आहे त हुन चित्र जी बि केतिरी वैल्यू हूंदी आहे न। ईअं ॾिसो असांजो हर समय जे हर चरित्र जी वैल्यू आहे। तुंहिंजे उथऊं विहऊं खाइण लाइ ॾिसो बाप दादा खे जहिड़ी पोइ खाराईंदा आहिनि, बाप दादा जहिड़ी दृष्टि ॾींदा हुया, या दादियूं खे कॾहिं ॿार ॾिसंदा हुया दादी कीअं था करनि, त वो बाबा जी यादि में रही करे हुनजे हर कर्म जी केॾी वैल्यू हुई। हाणे बि हिकु दादी आहिनि, हू त ज्यादा निकिरंदा न, पर तबि ॾिसो बाप दादा ऐं दादियुनि जी हर कर्म जी खे ॾिसण जी केतिरी वैल्यू, हुननि जी हिकु दृष्टि वठण लाइ ॿार केॾो लाइन लॻी वेंदी। त हीअं असां ठहिया हर समय जी हर चरित्र जी वैल्यू आहे। अगर न आहे त यादगार चित्र जी वैल्यूबल त न आहे, अगर न आहे त यादगार चित्र बि वैल्यूबल न ठही सघंदो आहे न, सम्झो। त अहिड़ो समय समीप अची थो जो तव्हांजे हर संकल्प जे चरित्र रूप में यादगार ठहींदो। असांजी हिकु हिकु बोध सर्व आत्माउनि जे मुख सां गायन थी, असांजे हर संकल्प जे चरित्र रूप, हर संकल्प जे चरित्र रूप में यादगार थी, चरित्रनि जे रूप में यादगार थी। हिकु हिकु बोल सर्व आत्माउनि जे मुख सां गायन थी। त पंहिंजे खे अहिड़ो पूजनीय गायन योग्य सम्झी करे हर कर्म कंदा आहियो, न कंदा आहियो त बाबा चवनि था करो। पंहिंजे खे अहिड़ो पूजनीय गायन योग्य सम्झी करे हर कर्म करो बाबा। अच्छा, हर कर्म यादि में रही करे यादगार ठाहिण वारा लवली लखी सितारनि खे बाप दादा जो यादि प्यारो। ओम शांति।